ही वटि पैसा ऐं वञी पंहिंजो गुज़र कर। संभाले रख पंहिंजा पैसा वॾेरी। 10,000 खणी अचे मुंहिंजे तरीअ ते रखिया थी। 10,000 ते मुंहिंजी इज़त जो सौदो थी करे। तो छा सम्झो वॾेरी त तूं 10,000 मुंहिंजे तरीअ ते रखंदी, मां पैसा ॾिसी खिलंदी हली वेंदसि। माई मुक्त बि मूं तोखे 10,000 रुपया ॾिना आहिनि, तूं मूंखे लही नथी जो मां तोखे 2 लाख रुपया ॾियां। ठीकु आहे वॾेरी, तूं पंहिंजा पैसा पाण वटि रख। तव्हां जेको असांखे ख्वार ऐं रुसवा कयो आहे उन जी का क़ीमत ई कान्हे। जेकॾहिं तव्हांखे मां सॼे ॻोठ में डोए डोए न कयो त सम्झजांइ त शहरूं शरारतूं ॼाणे ई कोन। जेको वणे वञी कजांइ। मां चवे थी हितां पंहिंजा पेर ड्रा अजय, मूंखे मथे में सूर न विझ। सभु ख़बर आहे मूंखे वॾेरी, सभु ख़बर आहे त तुंहिंजा कंहिं सां चकर था हलनि। धूड़ विझी नवाब जे अखियुनि में ऐं जेके चलका पलका थी करे, इहे सभु मूंखे ख़बर आहे ऐं सॼे ॻोठ खे ॿुधाईंदसि। यादि रखजांइ, तूं ॻोठ में त छा पर हिन घर में बि हीअं कंधु खणी हलण जोगी न रहंदी आहे। तोबा तोबा माई, उम्र ॾिस पंहिंजी, अला अला कर। अजय मूं ते इंसाम वेठी हणी। वॾेरी, तोखे ख़बर हुअणु घुर्जे त असां मिसकीननि जी दौलत इहा इज़त आहे, गैरत आहे। मुंहिंजे न्याणीअ खे बदनाम करे जेके तव्हां सूर ॾिना आहिनि उहे मुंहिंजे सीने ते लिखियल आहिनि। मां ज़हर जो वटो पी ख़ामोश थी वई आहियां, पर हाणे ख़ामोश न रहंदसि मां ख़ामोश। ही ॾिस मूं कसम खणी थी चवां त जेतिरी मुंहिंजी न्याणी बदनाम थी आहे इन खां ॿीण टीण मां तोखे बदनाम कंदसि। शहरूं जूं शरारतूं तो ॾिठियूं काथे आहिनि, इन्हनि शरारतुनि जी ख़बर हाणे तोखे पवंदी। वॾी का निभागी आहे कि गरीब बि वरी नखरा। लॻे थो त सॼे ॻोठ में मूंखे इहा ख्वार कंदी। 2 लाख रुपया ॾींहं जो वात थी कयां बंदि, त अजायो मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।